दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू एयर फाउंडेशन स्कूल सिस्टम जा ॿार स्कूल में 14 अगस्त के हवाले से टेबलो पेश कंदी। टेबलो में 3 क्लास जी मुक़दस सुमरो शहज़ीन दुआ ऐं हुरैन परफॉर्मेंस दी। प्रोग्राम में 4 चंड लगाए छड़िया। एयर फाउंडेशन स्कूल सिस्टम की इंतजामिया तरफां परफॉर्मेंस ॾींदड़ स्टूडेंट्स में इनाम पिण विरहाया विया। मीडिया के बयान ॾींदे मुक़दस सुमरो चयो त मां वॾी थी पढ़ाई मुकम्मल करे पाकिस्तान आर्मी ज्वाइन करे मुल्क की हिफ़ाज़त कंदसि ऐं स्कूल के टीचरनि चयो त मुल्क लाइ मौसूम स्टूडेंट्स जो जज़्बो ऐं जुनून ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी। टीचरनि जो वधीक चवणु हो त ही सभु शागिर्द असांखे पंहिंजे औलाद वांगुरु प्यारा ऐं मिठा आहिनि। अल्लाह पाक खां दुआ आहे त शागिर्दनि खे कामयाबियूं अता फ़रमाए ऐं मुस्तक़बिल सवारे रोशन करे आणे। दिल की हिम्मत वतन अपना जज्बा वतन